दड़ो वेझो सिंधु दरिया जे MS बचाव बंद, कोटा आलमू ऐं सूरजानी बंद के मज़बूत करण वारो हलंदड़ कम गैर मयारी हुजण जो इंकशाफ थियो आहे। गैर मुल्की मालियाती इदारे वर्ल्ड बैंक जे ताउन सां बंद खे मज़बूत करण लाइ RD 15 खां 24 ताईं अरबे रुपयनि जी लागत सां हलंदड़ पिचिंग वारे कम में गैर मयारी पत्थरनि जो इस्तेमाल कयो वियो आहे। पिचिंग में इस्तेमाल थींदड़ पत्थर भुरण करे लाभाइतो साबित थी न सघंदो। बंद जे ऊचाई लाइ मिटी ॿाहिरां घुराइण बदिरां बंद जे किनारनि मां कढण करे बंद वेतर कमज़ोर थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। सिंधु दरिया भरिसां रहंदड़ रहवासियुनि ऐं साञावंदनि पारां सिंधु दरिया जे MS बचाव बंद, कोट आलमू ऐं सूरजानी बंद जी पिचिंग वारे कम ते ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। इन सिलसिले में हितां मुख़्तलिफ़ सुञाण हल्कनि एजाज़ अख्तर मेमण, असलम सुमरो, अली रज़ा मेमण, जावेद जिगर ऐं ॿियनि बंदनि जे भरिसां वेठल रहवासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बंदनि जी पिचिंग वारे कम में वॾे पैमाने ते करप्शन कई पई वञे। वर्ल्ड बैंक तरफ़ां बंद खे मज़बूत करण लाइ आयल अरबे रुपया गैर मयारी कम ज़रिए हड़प कया विया आहिनि। हिननि मुतालबो कंदे चयो त ॼाणायल कम में इस्तेमाल थींदड़ पत्थर सबबि इम्कानी पाणी चाढ़ जी सूरत में सीपेज ऐं रोणी पवण तोड़े घारे पवण जो इम्कान खे रद्द नथो करे सघिजे। हलंदड़ कम जी जांच कराए पैदा थियल बेचैनी ख़तम कई वञे।